अस्सलाम वालेकुम। रंगीन किताब सिलसिले सां गॾु हाज़िर आहियां मुर्क शेख। आऊं तव्हांखे हिन सिलसिले में प्यारा प्यारा रंगीन किताब ॾेखारींदसि ऐं हुननि जी माना बि ॿुधाईंदसि। तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। त अचो ॿारो, शुरू था कयूं। ॿारो, अॼु जी पंहिंजी कहाणी जो नालो आहे सत पुछो कूओ। तव्हां ने नाले मां त सम्झी विया हूंदा त कहाणी छा जे बारे में आहे। त अचो ॿारो, शुरू था कयूं। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु सत पुछनि वारे कूए पंहिंजी माउ खां पुछो, अम्मा आउं स्कूल कॾहिं वेंदमि। ऐं इहो सुवालु हू पंहिंजी माउ खां रोज़ पुछंदो हो ऐं हुनजी अम्मी हुनखे रोज़ इहो जवाबु ॾींदी हुई त पुट, तूं अञा स्कूल वञण लाइ इलाही नंढड़ो आहीं। जॾहिं तूं 5 सालनि जो थी वेंदे पोइ मां तोखे स्कूल ज़रूरु वठी वेंदमि। ऐं ॿारो, तव्हांखे ख़बर आहे आख़िरकार उहो ॾींहुं अची वियो। नंढड़ो कूओ 5 सालनि जो थी वियो। पोइ वरी हुन पंहिंजी माउ खां पुछो, अम्मा हाणे मां स्कूल कॾहिं वेंदमि। ऐं हुनजी माउ हुनजी ॻाल्हि मञी वरिती। ॿिए ॾींहं ते हू स्कूल वियो। पर ॿारो, छा तव्हांखे ख़बर आहे सत पुछनि वारो कूओ वापसि अचण महिल रोईंदो रोईंदो आयो। पोइ हुनजी माउ हुन खां पुछो त छा थियो आहे। पोइ नंढड़े कूए जवाबु ॾिनो त अम्मा स्कूल में मूंखे सभु चिड़ाइनि था ऐं चवनि था, सत पुछो कूओ, सत पुछो कूओ, सत पुछो कूओ। इहो ॿुधी नंढड़े कूए जी माउ तमामु घणो उदास थी वई ऐं नंढड़े कूए पंहिंजी माउ खे चयो त मूंखे पंहिंजो हिकिड़ो पुछु कटाइणो आहे। इन करे नंढड़ो कूओ ऐं हुनजी माउ हजाम वटि विया ऐं उतां खां हू हिकिड़ो पुछु कटराए आया। ॿिए ॾींहुं नंढड़ो कूओ इलाही ख़ुशि थी 6 पुछनि सां गॾु स्कूल वियो। पर ॿारो, छा तव्हांखे ख़बर आहे नंढड़ो कूओ वरी वापसि अचण महिल रोईंदो आयो। पोइ जॾहिं हुनजी माउ हुन खां हुनजो सबबु पुछो, नंढड़े कूए ॿुधायो त अम्मा मूंखे मुंहिंजा स्कूल में दोस्त वरी खां चिड़ाइनि पिया ऐं चवनि पिया, छह पुछो कूओ, छह पुछो कूओ, छह पुछो कूओ। इहो ॿुधी नंढड़े कूए जी माउ वधीक उदास थी वई ऐं उहे वरी हजाम वटि विया ऐं हू हिकिड़ो पुछु कटराए आया। पोइ तव्हां ॿारो ॿुधाए सघो था बाक़ी घणा पुछ बचा। हा बिल्कुलु, बाक़ी 5 पुछ बचा। 5 पुछनि वारो कूओ ॿिए ॾींहं ते वरी स्कूल वियो ऐं हू स्कूल में तमामु घणो ख़ुशि हो। पर ॿारो, 5 पुछनि वारो कूओ वापसि अचण महिल वरी रुनो। अड़े! ऐं 5 पुछनि वारे कूए हिकिड़ो पुछु वरी कटरायो। ॿारो, हाणे हुन वटि 4 पुछ बचा हुआ। ईअं कंदे कंदे हुनखे हुनजा दोस्त रोज़ चिड़ाईंदा रहिया। इहो चई, 4 पुछो कूओ, 4 पुछो कूओ, 4 पुछो कूओ। ॿिए ॾींहं ते कूए जे दोस्तनि हुनखे वरी चिड़ायो। इहो चई, टे पुछो कूओ, टे पुछो कूओ, टे पुछो कूओ। हुन खां ॿिए ॾींहुं हिकिड़ो पुछु वरी कटराइण खां पोइ हुननि जे स्कूल जे दोस्तनि हुनखे इहो चई चिड़ायो त, 2 पुछो कूओ, 2 पुछो कूओ, 2 पुछो कूओ। ही छा थी वियो? ॿारो, हाणे तव्हांखे ख़बर आहे छा थींदो?
नंढड़ो कूओ पंहिंजे ॿिनि पुछनि मां हिकिड़ो पुछ वरी कटाए वठंदो आहे। हाणे हुन वटि रुॻो हिकिड़ो पुछ थो बचे। पोइ हू वरी स्कूल वेंदो आहे इहो सोची त हाणे मां ॿियनि सभिनी कूअनि वांगुरु नॉर्मल आहियां। पर छा तव्हांखे ख़बर आहे हू जॾहिं वरी स्कूल वेंदो आहे त कूआ वरी चिड़ाईंदा अथसि। इहो चई हिकु पुछो कूओ, हिकु पुछो कूओ, हिकु पुछो कूओ। अल्लाह, ही छा थी वियो? हाणे नंढड़ो कूओ तमामु घणो परेशान आहे ऐं परेशानी में अची हू पंहिंजो आख़िरी पुछ बि कटाए छॾींदो आहे। अल्लाह, सच्ची? हा ॿारो, हू जॾहिं पंहिंजो आख़िरी पुछ बि कटाए छॾींदो आहे त हुन वटि को बि पुछ न आहे बचंदो। ॿिए ॾींहं ते हू जॾहिं स्कूल वेंदो आहे इहो सोची त हाणे हुन वटि त पुछ ई कोन्हनि। छा थी वियो? पर न, हाणे स्कूल जा दोस्त नंढड़े कूए खे कोन चिड़ाईंदा छो त हुन वटि त हाणे पुछ ई कोन्हनि। पर ॿारो, तव्हांखे ख़बर आहे हाणे छा थींदो? ॿिए ॾींहं ते जॾहिं नंढड़ो कूओ स्कूल वेंदो आहे त सभु हुनखे इहो चई चिड़ाईंदा आहिनि, लंडो 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 लंडो। त ॿारो, असां 7 पुछनि वारे कूए जी कहाणी मां छा सिखियो? असां सिखियो त असांखे ॿियनि जी ख़्वाहिशुनि जे करे पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु न करणु घुरिजनि। तव्हां उहा मशहूरु चवणी त ॿुधी ई हूंदी त ॿियनि जूं माणियूं ॾिसी पंहिंजा घर न ॾाहिजनि। मतिलबु त असां ॿियनि खे ॾिसी पंहिंजो पाण खे तब्दील नथा करे सघूं। ऐं हिन कहाणी मां असांखे इहो बि सबक़ु मिले थो त असांखे हर ॻाल्हि में ख़ुशि हुजणु घुरिजे। जेको बि असांखे मिले असांखे हुन मां ख़ुशि हुजणु घुरिजे। ॿारो, तव्हांखे बि इन कहाणी मां सबक़ु हासिलु करिणो आहे ऐं नंढड़े कूए वांगुरु बिल्कुलु न आहे थियणो। नेक्स्ट कहाणी जे लाइ अल्लाह हाफ़िज़। You